أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ولقد أرسلنا إلى ثمود أخاهم صالحا أن اعبدوا الله فإذا هم فريقان يختصمون. قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة لولا تستغفرون الله لعلكم ترحمون. قالوا اطيرنا بك وبمن معك قال طائركم عند الله بل أنتم قوم تفتنون. وكان في المدينة 9 رهط يفسدون في الأرض ولا يصلحون. قالوا تقاسموا بالله لنبيتنه وأهله ثم لنقولن لوليه ما شهدنا مهلك أهله وإنا لصادقون. فمكروا مكرا ومكرنا مكرا وهم لا يشعرون. فانظر كيف كان عاقبة مكرهم أنا دمرناهم وقومهم أجمعين. فتلك بيوتهم خاوية بما ظلموا إن في ذلك لآية لقوم يعلمون. أنجينا الذين آمنوا وكانوا يتقون. اللهم صل على سيدنا معززين حضرات क़ुरान मजीद जूं नामिल सूरत मां आख़िर जी तरफ़ कुझु आयतूं पढ़ियूं जेके ज़ाहिर थियूं उहे तव्हांजे अॻु पेश कयूं. हुनजो तर्जुमो करिणो आहे. क़ुर पाक में जिथां बि पढ़ंदो हिदायत आहे, नूर आहे, बरकत आहे. क़ुर पाक इंसान ज़ात जे लाइ निजात जो किताब, अलाह ताला मक़बूलियत जो वारिस ऐं दुनिया आख़िरत में इज़त जो सबबु आहे. अलाह ताला असांखे क़ुर शरीफ़ सां वाबस्ता करे. हिकिड़ी वाबस्तगी आम आहे ऐं उहा मुबारक आहे त असां कलमो तय्यब पढ़ूं था ऐं क़ुर शरीफ़ खे अलाह जो किताब सम्झूं था. हिकिड़ी बरकत असांखे आम मिलियल आहे, उन लाइ सभु चऊं अल्हम्दुलिल्लाह. हीअ असांजो इज्तिमा इन बरकत जी निशानी आहे. भला ग़ैर मुस्लिम हिते अचण जे लाइ एतिरी कोशिशि न कंदो. सम्झ में आयो त क़ुर सां असांजो तालुक़ु आहे. कहिड़ो वजह आहे भला? को मक़सदु कोन्हे, को दुनिया जो मुफ़ाद कोन्हे. हालांकि क़ुर पाक में या अलाह तबारक व तआला जे प्रोग्राम में दुनिया आख़िरत ॿई आहिनि, पर हिते जेके माण्हू गॾु थिया आहिनि उन्हनि जो ख़ालिस मक़सदु आख़िरत आहे. छो त दुनिया में जेको माण्हू वेठो रहे उन जी दुनिया खे तलाश करणु अहिड़ी आहे जीअं पाणी जे दरिया में हिकिड़ो वेंझे वेठो ऐं वरी बि पाणी जी तलाश करे. सम्झां थो त ग़ैर माक़ूल हरकत आहे. इहा हिकिड़ो बर्फ़ जो गिलास वॾो टब भरियो पियो आहे, उतां भरे पंहिंजे पीअण लाइ खणे थो. अञा बि वधीक बर्फ़ जे पाणी जी तलाश करे. इहा बि बेसमझी आहे, छो त हिन जे पीअण खां खणो. तव्हां यकीन करियो दुनिया असांजे कम खां घणी आहे, तमामु घणी आहे. को बि माण्हू हीउ दावा नथो करे सघे त दुनिया असांखे किफ़ायत नथी करे. जेतिरी आदमशुमारी आहे दुनिया हुन खां घणी आहे. छा हवा तव्हां जेतिरी सिंघो खाओ पियो था, इहा हवा पिया था छिकियो, तव्हां खां घणी न आहे? पाणी दुनिया जे अंदरि घणो न आहे?
पाणी मिटी त गज जंहिंजे मथां वेठा आहियूं। ॿुधायो त दुनिया जी खोट असां कहिड़ी कई आहे इस्तेमालु करे जो बाक़ी अञा दुनिया जी वधीक तलाश करियूं। जेकॾहिं अञा बि माण्हू दुनिया जी तलाश करे त पोइ अहिड़ी सादगी आहे जेका मां पहिरीं ॿुधाई। मुंहिंजा अज़ीज़ो, हिन दुनिया जे जहान में असां रही करे छा ॻोल्हियूं जो जेको जंहिं जाइ ते हूंदो आहे उते बाक़ी छा ॻोल्हे उहा शइ तलाश करे जेका न हुजे न। असां वटि आख़िरत हिन वक़्त में कान्हे, आख़िरत जी तलाश करिणी ऐं उतां जे मुल्क खे सुधारणो आहे। ऐं हीअ ॻाल्हि तमामु बदी ऐं पधरी आहे त माण्हू हिकिड़े मुल्क में रही ॿिए मुल्क में जायूं बंगला प्रोग्राम ठाहे सघे थो। केतिरा माण्हू आहिनि जेके हिते वेठा हूंदा आहिनि ऐं पोइ उहे कराची में जायूं ठाराईंदा आहिनि, लाहौर में बंगला वठंदा आहिनि। अञा वधीक होशियार हुजनि त पोइ रेंगलनि में जायूं वठनि। जे वरी वधीक ॿिया अहिड़े क़िस्म जा माण्हू नेक ख़्याल जा हुजनि त वरी मके मुकरम में जायूं पिया ख़रीद कनि ऐं वञनि तॾहिं जॾहिं जाइ तयारु थी वञे। अॻ में रुॻो नक्शो ख़्याल में हुजे सो नक्शो त अलाह तबारक तआला आख़िरत जो असां वटि चिटियो आहे। हाणे जेको माण्हू हुन नक्शे खे हिते वेही बणाए सॼो मुकमल थी वेंदो, वञण जे वक़्तु हुनखे शइ मिली वेंदी। मुंहिंजो अज़ीज़ो, पंहिंजे नज़रिए खे हिन हद ते मज़बूत करियो। असां आख़िरत जा आहियूं, असां दुनिया में वक़्त जे लाइ आया आहियूं। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, ला तकूनू अबना दुनिया, दुनिया जा पुट न थिजो, वलाकिन कूनू अबना आख़िरा, आख़िरत जी औलाद थिजो। जो माण्हू उनखे ॾिसी चवनि त हे आख़िरत जो माण्हू आहे। ईअं थिए दुनिया जो माण्हू असांखे जेकॾहिं सम्झूं त पोइ इहा दुनिया जी औलाद तमामु घणी आहे। असां मुस्लमान 1 अरब आहियूं, गैर मुस्लिम 3 अरब आहिनि ॿिया। दुनिया जी औलाद तमामु घणी आहे। आख़िर दुनिया जी औलाद खे असां छा भला अञा इज़ाफ़ो कंदासीं? आख़िरत जी औलाद थियूं। अलाह ताला असांखे तव्हांखे सही माना में आख़िरत जी औलाद ऐं उनजो रस्तो रब ताला ठाहे छॾियो आहे। उहो क़ुर पाक आहे। अलाह ताला हिनखे सिरात मुस्तक़ीम बणायो आहे ऐं इन रस्ते खे असां लाइ ओपिरो न कयो आहे। इन रस्ते जे मथां सईदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहिड़ो रहबर हली वियो त पोइ असांजे लाइ हिकु त इहो रस्तो मज़बूत थियो, मोतमद अलाए थियो, ॿियो मुस्तअमल थियो। मोतमद अलाए मज़बूत मुस्तअमल रस्तो छॾे हिकिड़ो अहिड़ो रस्तो इख़्तियार करे जेको ख़तरनाक रस्तो हुजे, जंहिंजो ख़तरो वाज़, जंहिंजो परचो सॼो पूरो असांजे ॾाढो पधरो त जेकॾहिं तव्हां हिन तरह हलंदव त नतीजो ई, जेकॾहिं हिन तरह हलंदव त नतीजो ई। पोइ हिकु शागिर्द खे हिते इम्तिहान खां अॻु में परचो ॾिजे त बाबा हीउ परचो तुंहिंजे इम्तिहान में ईंदो, पको करे छॾ। हाणे वाकई उहो आयो ऐं पोइ इहो छोकिरो जेको अॻे हुनखे परचो मिलियो आहे त हिन ते तूं तजुर्बो करे पको कर। पोइ जे इम्तिहान जे ॾींहुं इन परचे ते आउट थियण खां बाद वरी उन ते किरी पवे त पोइ सम्झो था त इहो शागिर्द केतिरो न बदबख़्त आहे। मुस्लमान जेकॾहिं हिन क़ुर पाक जे परचे आउट थियण खां बाद जो असांखे आख़िरत जो अलाह ताला ज़ाहिर करे ॾिनो आहे, जेकॾहिं इहो आख़िरत में किरी पए त हिन खां वधीक बदबख़्त कोन्हे। अमल जिन शक़ू खसे नार, अलाह फरमाए थो बदबख़्त पोइ जहन्नम में वेंदा। मुंहिंजा अज़ीज़ो, अमल जिन सईद खसे जन्नत, जेके सही थी विया उहे जन्नत में वेंदा। दुआ आहे त अलाह ताला असांखे आख़िरत में जन्नत नसीब जहन्नम जे ॿाहिरि। मुंहिंजा अज़ीज़ो, हिते अहिड़नि चंद माण्हुनि जो बयानु आहे जिन पंहिंजा हवास ख़राब कया। अलाह ताला असांखे हिन दुनिया में जेके बि शयूं ॾिनियूं आहिनि, 5 हिसा दुनिया खे करे ऐं 5 दरवाज़ा असांजे वजूद में खोले छॾिया आहिनि। हिकिड़ो अखियुनि जो जहान आहे जंहिंसां वेठा ॾिसूं दुनिया जूं शयूं, ऐं इहो तबिको हिकिड़ो आहे, दुनिया जो हिसो आहे। ॿियो ॿुधण जो जहान आहे जंहिंसां कन ॿुधनि था, उहो मसमूआत आहे सारी ॿुधण जी। ॿियो तबिको दुनिया जो। टियों दुनिया जो तबिको आहे सिंघण जूं शयूं, हुनजे लाइ अलाह ताला न घुरंदो आहे। चखण जे लाइ ज़ुबान ॾिनी आहे, लज़ कारी खटी मिठी कड़ी। अहिड़ी तरह हिन बदन खे नरम गरम शयुनि जा अहसासात सारे बदन में अलाह ताला था फरमाइनि। 5 असांजे जिस्म में दरवाज़ा आहिनि दुनिया जे परखण जा, ऐं दुनिया 5 हिसनि खां 6 हिसो वधीक आहे ई कोन। तंहिं करे हर इंसान खे अलाह ताला दुनिया सां इहो वास्तो रखी ॾिनो आहे त इन्हनि 5 दरवाज़नि सां दुनिया खे तूं ॾिस। पर हर हिकु दरवाज़े जे अंदरि अलाह ताला ममनू ऐं जाइज़ 2 पासा रखिया आहिनि। अखियुनि सां ॾिसणु जाइज़ नाजाइज़,
कननि सां ॿुधणु जाइज़ नाजाइज़, नक सां सिंघणु जाइज़ नाजाइज़, ज़ुबान सां चखणु जाइज़ नाजाइज़, हे जिस्म कंहिंसां लॻे जाइज़ नाजाइज़, ॾह थी पिया करी। उन्हनि में इंतिखाब करिणो आहे। जंहिं माण्हू इंतिखाब करे अलाह तबारक ताला जी मर्ज़ी ते नबी जे तरीक़े ते हलियो, इनखे मुतक़ीन करे चइबो, सईद करे चइबो। अमल उहे जन्नत में हलिया वेंदा। पर जंहिं माण्हूअ इहा ग़लती कई ऐं इन ग़लति पासे ॾे हलियो वियो, जाइज़ नाजाइज़ जो फ़र्क़ु न कयईं, उन पंहिंजो वॾो नुक़सानु कयो। तंहिं करे इंसान खे हिन दुनिया में अलाह ताला जेके 5 तबिका ॾिना आहिनि, उन 5 तबिकनि मां 5 दरवाज़नि मां जाइज़ ऐं नाजाइज़ जो इंतिखाब करणो आहे। उन जे लाइ हिकिड़ो कमु थींदो, पोइ फ़ाइदो थींदो। हीअ जेका दिलि आहे, इन दिलि जो तालुक दुनिया सां कोन्हे। दिलि एतिरी अंदरि बंदि आहे जो दुनिया जी हवा बि दिलि खे नथी लॻे। सची ॻाल्हि त इहा आहे। न दिलि खे अखियूं जो दुनिया खे ॾिसे, तुंहिंजियूं अखियूं आहिनि, तूं ॾिसे थो, सम्झे थो त मां सम्झां थो, दिमाग़ जो फ़ैसिलो आयो। न दिलि खे कन जो कुझु दुनिया जूं ॻाल्हियूं ॿुधे, न दिलि खे का सिंघण जी ताक़त जो दुनिया जी शइ सिंघे। जेकॾहिं ईअं हुजे त पोइ तव्हां नक खे फुल बंदि करे पोइ अतुर खोलियो, दिलि खे ख़ुशबू ईंदी। अखियुनि खे सफ़ा बंदि करियो, पोइ दिलि ॾिसंदी। कननि खे सफ़ा ॿोड़ा ॾियो, पोइ दिलि ॿुधंदी। तव्हां ऊचे में ऊचियूं शयूं आॾो रखो पर खाओ न, दिलि खे लज़त ईंदी। मालूम थियो त दुनिया जो दिलि जो दुनिया ॾे को रस्तो ई कोन्हे। हेॾी वॾी शइ। अलाह इन फिल जसद मुज़ग़ा फरमाइनि था, जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे। इज़ा सलह सलह जसद कुल्लु व इज़ा फसद फसद जसद कुल्लु अला वही क़ल्ब। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिस्म में हिकिड़ो गोश्त जो टुकड़ो आहे। जेकॾहिं दुरुस्त थी पए सारो जिस्म दुरुस्त थी पए, जेकॾहिं ख़राब थिए सारो जिस्म ख़राब थी पए। ख़बरदार सोचिजो, इहा अथव दिलि। हैसियत एॾी वॾी आहे, हैसियत एॾी वॾी आहे, मगर दुनिया सां हुनजो को वास्तो कोन्हे। हिन जो दरवाज़ो खुलियल आहे, 6हों दरवाज़ो अलाह जी तरफ़ां आहे। असांजी जिस्म में 6हों दरवाज़ो बि आहे। जीअं दिलि असांखे ॾिसण में न ईंदी आहे पर सम्झण में ईंदी आहे, अहिड़ी तरह दिलि जो दरवाज़ो जेको रब ॾे खुलियल आहे, उहो बि ॾिसण में त न ईंदो आहे पर सम्झण में ईंदो आहे। दिलि सम्झंदी आहे हुनखे। अखि जो दरवाज़ो दुनिया ॾे खुलियल आहे, अखि ॾिसे थी, कन ॿुधनि था, ज़ुबान ॻाल्हाए थी, ऐं नक सिंघे थो। इहे दुनिया जा दरवाज़ा जेके असांजे जिस्म में आहिनि, उहे दुनिया जे तरफ़ आहिनि, उहे ॾिसनि था। पर दिलि जो दरवाज़ो जॾहिं दुनिया ॾे कोन्हे त दिलि ॾिसे नथी हुनखे। जंहिं पासे दरवाज़ो दुनिया दिलि जो खुलियल आहे, उहा अलाह ताला दिलि होॾां ॾिसे थी, हुनखे ख़बर पए थी। तंहिं करे उन दरवाज़े ॾांहुं माण्हू तवजो करे। ऐं उहो दरवाज़ो माण्हू जो तॾहिं खुलंदो आहे जॾहिं जेके मां तव्हांखे 5 हिसा दुनिया जा ॿुधाया, उन्हनि में ॿाध करे छॾियूं, हलाल ऐं हराम, जाइज़ ऐं नाजाइज़, सही ऐं ग़लति। उन में जेकॾहिं तव्हां तक़सीम कंदव, सही पासे ॾे तव्हां पंहिंजे इन्हनि हवासे ख़म्स 5 हिसनि खे रखंदव, पोइ 6हों दरवाज़ो खुलंदो, न त उहो बंदि थी वेंदो। अलाह वारे हिकिड़े बुज़ुर्ग साहिब लाहौर वारे रहमतुल्लाह अलैह साईं अहमद अली लाहौरी हिकिड़े दफ़े मां सां रूबरू ॻाल्हि कई। तंहिं ज़िले नाशा में आयल आहे, वेठा हुजो। मूंखे चयो था हिकिड़ो सोनहरी तलाउ जे घिटीअ सां वञे पियो, हमरा अलाह जे ज़िक्र वारो। पोइ रस्तो वठी हुते वियो, पर सोनहरी तलाउ उते हिंदियाणियूं घणियूं तंहिं ज़माने में विझंदियूं हुयूं। ऐं हिंदुनि में तलावनि ते अहिड़नि चश्मनि ते इहो घणो हूंदो हुओ मुस्लमान जे मुक़ाबले में। ऐं हिंदुनि में इहो बि हिकिड़ो दान आहे त पंहिंजो हुस्न ऐं जमाल ऐं पंहिंजो मस्तूर जिस्म जे ॾेखारिजे त उन में हुननि खे दान मिलंदो आहे, सवाबु थींदो आहे। तंहिं करे उहो इन ॻाल्हि खां परहेज़ न कंदा आहिनि। असांजे मुल्क में, असांजे मुआशरे में रही कुझु हिननि खे हिजाब आयो, जो जॾहिं गाज़ी मोहम्मद बिन क़ासिम आयो त इन्हनि जे मुंहं ते पर्दो कराईं, छो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां इहा ॻाल्हि आई। जंग में हिकिड़ी छोकिरी आई, उहा उघाड़ी जमील छोकिरी, हर को पियो ॾिसे, पाण पंहिंजी चादर मुबारक लाहे उन ते विधऊं। साहबनि अर्ज़ु कयो इनहा काफ़िरा, फरमायो इनहा बिन्तु न्याणी आहे, काफ़िरा पर न्याणी आहे। त पोइ इस्लाम त काफ़िरनि जे औरत खे बि ढके थो, तंहिं करे गाज़ी मोहम्मद क़ासिम हिते अचे हिंदुनि जे औरतुनि खे बि ढकियो। पर इहो जेको असां वटि मुआशिरो आहे, ईअं हुननि खे हासिलु थियो, न त ज़ाती तौर उन्हनि में इहा शइ कान्हे। वेंदी तुंहिंजी बनजी ठनजी उतां अचे पई, हे फ़क़ीर बि घिटीअ सां वञे पियो, ॾिठे हिकिड़ो हुस्न हसीन जमील छोकिरी आहे, उन ते जो नज़र पियसि त वरी हिन ॿीहर नज़र कई, लालच ॿीहर जॾहिं नज़र कयईं त हिन जे दिलि जो ॾीओ उहो विसामी वियो। छो त तक़सीम करणी हुई न। अखियुनि जे दरवाज़े में 2 हिसा आहे न बाबा, हिकिड़े खे में ॾिसणो, ॿिए में न ॾिसणो हो न। कननि जे दरवाज़े में हिकिड़ो ॿुधणो आहे, ॿियो न ॿुधणो आहे न। ज़ुबान सां हिकिड़ो खाइणो आहे, ॿियो न खाइणो आहे न।
धक सां हिकिड़ो सिंघणो आहे, नास हणी आहे, ॿी न हणी आहे न, जिस्म कंहिंसां टच थिए, इहो किथे लॻणो आहे, किथे न लॻणो आहे न, इहे ॻाल्हियूं तमामु आसान आहिनि, बदी ई ॻाल्हियूं थो कयां। मां का मस्फी चिटी ॻाल्हि जेका हुजे उहा ई कयां थो, मस्फी ॻाल्हि नथो करियां। त पोइ दिलि जो ॾींहुं जो विसामी वियो त वीचारो रोअंदो आयो। हज़रत साईं फरमायो लाहौर वारे मौलाना अहमद अली साहिब रहमतुल्लाह अलैह, दादा उहो मां वटि रोअंदो आयो, अॼु चई साईं मुंहिंजी त हाणे दिलि बंदि थी वई आहे, दिलि जो ॾींहुं विसामी वियो। फरमाए छा थियो? चई त हिकिड़ी छोकिरी ॾिठमि, वरी हुनखे ॿीहर ॾिठुमि त ॾींहुं विसामी वियो। हज़रत फरमायो त 18 सालनि खां हुनजी दिलि बरंदड़ हुई, 18 सालनि में हिकिड़ो दफ़ो दिलि हुनजी बंदि न थी, अॼु हिकिड़ीअ नज़र जे झटके में ॾींहुं विसामी वियो। इहो केरु हो? मोमिन हो कि न काफ़िर हो? काफ़िर जे दिलि में त का रोशनी कान हूंदी आहे, इहो मोमिन जी दिलि ॿरंदी आहे। दुआ थो करे त अलाह ताला असांजी दिलि खे, तव्हांजी दिलि खे सभिनी खे ईअं पंहिंजे रहम करम सां रोशन करे। बाबा इहा रोशनी ॾिसो त पोइ ख़बर पए। अलाह तव्हांखे असांखे इहा रोशनी मां अर्ज़ु पियो कयो त हिते हिकिड़ा कल्ब जा अंधा उन्हनि जे लाइ आयतूं पढ़ियूं अथमि, इतफ़ाक़ उहे निकिरी वियूं जंहिंजूं निकितियूं। मूंखे मौज़ू कोन हूंदो आहे, भई जेका हूंदी आहे ॻाल्हि क़ुर पाक जी उन ते बयानु कबो आहे। क़ुर खोलियुमि जेका इहा आई वर्क हेॾे हेॾे उथलायो त बि मज़मून इहो ई नज़र आयो। सलात पढ़ो وَلَقَدْ أَرْسَلْنَا إِلَى ثَمُودَ أَخَاهُمْ صَالِحًا أَنِ اعْبُدُوا اللَّهَ فَإِذَا هُمْ فَرِيقَانِ يَخْتَصِمُونَ। अल्लाह ताला थो फरमाए त असां समूद जे क़ौम ॾांहुं संदन भाउ सालिह अलैहिस्सलाम रसूल करे मोकिलियोसीं। उन हुकुम अची कयो इबादत करियो अलाह जी, अलाह जे तरफ़ झुको। इबादत तव्हांजे ॾाढो पधरी आहे, तंहिंखे बयान जी ज़रूरत कान्हे। पैदा फरीक़ान यख़्तसिमून, ॿ टोला थी पिया, पाण में झगड़ो करण लॻा। छो त हर हिकु दरवाज़े में ॿ तबिका आहिनि न, तंहिं करे ॿ टोला थींदा। अखियुनि जा ॿ टोला थींदा, हिकिड़ा ॾिसंदा ॿिया न ॾिसंदा। कननि जा ॿ टोला थींदा, हिकिड़ा राग ॿुधंदा ॿिया न ॿुधंदा। ज़ुबान जा ॿ टोला थींदा, हिकिड़ा गार गंद ॾींदा, गमसान कंदा, गिला कंदा, ॿिया न कंदा। त ॿ टोला थी पवंदा आहिनि। قال يا قوم لم تستعجلون بالسيئة قبل الحسنة। क़ौम खे चई त चङाईअ में तव्हां छो नथा हलो, बुराई जे तरफ़ छो था तकड़ा थियो? नेकी तव्हांजे आॾो पधरी आहे, पोइ तव्हांखे जेकॾहिं का ग़लती आॾो अचे त उन में छो नथा अलाह जे सतारीअ में अची ढकिजी पओ। लौला तस्तग़फिरून, अलाह खां इस्तग़फ़ार करियो, लअल्लकुम तुरहमून, त तव्हांजो रहम थिए। रब ताला थो फरमाए त मां को बानो हुजे जेको अची रुगो इस्तग़फ़ार करे त मां हुनखे बख़्शां। नबी साईं फरमायो अताइब मिन ज़ंब कमल ज़ंब लहू, जेको गुनाह करे तौबा करे त उनजा गुनाह मां हिकदमि अहिड़ा साफ़ करे छॾियां ॼण त गुनाह ई कोन हुयो। ॿी रिवायत में अचे थो त उनजे अमलनामे तां उनखे लीक न ॾियारबी, पर उनखे धुआरे छॾिबो त हिन जा गुनाह अॻे थिया, धोई छॾियोसि। चवंदा साईं हिनखे भला लीक ॾेई छॾिजे, त पोइ उनजो हुकुम थींदो त लीक ॾिनल इहा रक़म वारियल चइबी आहे, रद थियल, पर लीक जे हेठि हूंदी आहे। मूंखे क़यामत जे ॾींहुं जॾहिं इन्हनि जा अमलनामा ज़ाहिर करणा आहिनि त को बि माण्हू मुंहिंजे बख़्शियल ग़लतियुनि उन बाने जेके वरी ॿीहर पढ़ी न ॾिसे तोड़े लीक ॾिना बसि। सो मुंहिंजा अज़ीज़ो हज़रत उन्हनि खे हुकुम कयो त लौला तस्तग़फिरून अल्लाह लअल्लकुम तुरहमून, छो नथा इस्तग़फ़ार करियो? क़ालू इतयरना बिक, असां तोखां बजाइनि जे जो का भलाई महसूस करियूं, शूमी था महसूस करियूं। सिंधीअ में हुनखे चइबो आहे निभाग, तो मूं त असांखे निभाग थो नज़र अचे, छो त तूं असांजे दुनिया जा दरवाज़ा एॾा खुलियल बंदि थो करे, हीअं बि कयो, हीअं न कयो, हीअं कयो, हीअं न कयो। या जेका तक़सीम मां तव्हांखे ॿुधाई आहे, इहा तक़सीम पसंदि न ईंदी आहे माण्हुनि खे। हुन हज़रत जी इन तक़सीम खे हुननि नापसंदि कयो, चवनि इहा तक़सीम असांखे तुंहिंजी नथी वणे, जो तूं असांजो हिकिड़ो दरवाज़ो बंदि करे ॿियो खोलियो, हलाल जो दरवाज़ो खोले हराम जो बंदि करे, खुलासो अखर हिकिड़ो सभिनी जे लाइ इहो आहे। तो मझूं ऐं जेके तुंहिंजी संगत आहे उन मझूं असां निभाग था महसूसु कयूं। قال طائركم عند الله، चई निभाग तव्हांजो अलाह वटि तव्हां सां। बल अंतुम क़ौम तुफ़्तनून, तव्हां परख में अची विया आहियो, वॾे फितने में अची विया आहियो, वॾे नुक़सान में अची विया आहियो, पंहिंजो ध्यानु था कयो। पोइ उते हिकिड़ियूं पार्टियूं जिन जा के सरगरोह हुया, 9 ॼणा, उन्हनि इहा तहरीक हलाई नबीअ जे ख़िलाफ़। बेफ़रमान माण्हू जॾहिं बेफ़रमानीअ ते बेवस थींदो आहे, हिकिड़ो हर को इख़्तियार कयो, इहो कानून। बेफ़रमान माण्हू
जॾहिं बेफ़रमानी में बेबस थींदो आहे त पोइ हद हलाईंदो आहे। पोइ कहिड़ो त जेको हिन जे बेफ़रमानी जे ख़िलाफ़ आहे उहो फरमाबरदार उन जे हयाती जो दुश्मन थींदो आहे। ऐं इहो हिकिड़ो वध में वधि बुज़दिल तरीक़ो आहे जो माण्हू पंहिंजे उन मुखालिफ़ खे वरी मुखालिफ़ बि दीनदार मुखालिफ़ उनजे क़तल करण जो इरादो कयो। वॾी ॻाल्हि आहे। सो हिननि फ़ैसिलो कयो अॼु इन्हीअ खे ऐं इन जे अहल अयाल खे ऐं जेके हिन सां वास्तो रखंदड़ आहिनि तिन खे अॼु राति जो हिकिड़ो हमलो करे सभिनी खे क़तल करे छॾिजे जान छुटे। हिननि असांजे सॼे ऐश खे आराम खे ज़िंदगी जे सभिनी शोभनि खे ख़राब चयो आहे ऐं परेशान कयो आहे। अचो पाण में कसम खणो फ़ैसिलो करियूं राति जो गॾिजी हिननि ते राताहो हणंदासीं। राताहो चइबो आहे बेख़बरी में चंद माण्हू अची राति जो हमलो करे हुननि खे मारे वञनि। दाड़ो दाड़े में माल मिली वियो हिन में सिर हिनखे चइबो आहे उहो दाड़ो हो राताहो हिन में फ़र्क़ु आहे। सुम्हल न कुल न भली पोइ हुनजा जेके वारस उथंदा चवंदो त असांजा हे कंहिं मारिया पोइ चवंदो असांखे ख़बर न आहे। बसि इनकार त कूड़ कंहिंजी का वरसे जी त शइ न आहे जो असां वरसो कंहिंजो लुटियो तंहिं करे कूड़ जान छॾाए बि इन लाइ सादिक़ून वरी दावा बि कबी त सचायूं असां। सचे कूड़ जेको हूंदो आहे न माण्हू जे गर्ज़ सां ॿधल थो सचे कूड़ जो हूअं त असुलु दयानत सां वास्तो आहे दयानतदार हूंदो कूड़ न हूंदो सचो माण्हू आहे सच ॻाल्हाईं पर आम तरह सां सच ऐं कूड़ जो गर्ज़ सां वास्तो आहे। जेकॾहिं गर्ज़ सच सां निकिरे त सच जेकॾहिं कूड़ सां निकिरे त कूड़। हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां हज़रत ईसा अलैहिस्सलाम उन हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हिकु सफ़र साम्हूं आयो पंहिंजे हवारियुनि जे तरफ़ ते वियो अकेलो हुयो रस्ते में हिकिड़ो शख़्स मिलियुसि उहो हिनखे सुञाणंदो अदब कई साण थी हलियो चईसि मां बि हलां थी भली हलो अॻभरो विया थोरी बुखड़ी लॻी ॾींहुं मथो भरो थियो मानरी हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां गंढ में ॿधल वेही किथे खोले ऐं खाइण लॻा हिकिड़ी मानी पंहिंजे लाइ रखियईं इहो हुनखे ॾिनी हिकिड़ी वरी पहिरीं रखी गंढड़ी में वधी छॾी मानी खाधऊं भरिसां नहर पे उड़ी उन वाह ते बि पाणी पीअण मोटी जो आयो त उन गंढ में मानी कान्हे ॿधल हुनखे पुछे त हिन में मानी पई मां ख़बर न आहे तो खाधी मां ख़बर न आहे कसम अनुदात जो जंहिं तोखे रसूल करे मोकिलियो मां ख़बर कान्हे मानी खाधी ईसा अलैहिस्सलाम में पाणी पीअण हे मानी खाई मोटी ईसा अलैहिस्सलाम पुछियसि चई मां ख़बर कान्हे अलाए कंहिं वरी अॻभरो हलिया मंझंदि थी ॾींहुं लड़ियो वरी का बुखड़ी लॻी सो उन झंगड़े में उते वेठा हा त हरणी अचे लंघी उनखे ॿ टे बचड़ा साण हुया हरणी खे सॾु कयूं उनजे पुठी ते हथ घुमायूं हुनखे मोकल ॾिनो हिकिड़ो बचड़ो खणी झलियूं पाण हरणी हली वई बचो बीठी करे हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुनखे ज़बह कयो खल लाथी मुंडी हिकिड़े पासे ॾे रखियऊं खल हुनजे मथां विधऊं पावा धावा कपे उहे बि ढेर ॾिकियऊं बाक़ी गोश्त पचाए वेही ॿिनी ॼणनि खाधो गोश्त खाई दुआ घुरी ख़ैर जी ऐं पोइ उन हॾड़नि ते जो हथु हयईं कुंभ इज़न लाइ चवण सां हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे मुईअ शइ खे चीरे करण जो हुनखे हुयो पावर अलाह जे तरफ़ां मिलियल त वरी साॻियो उहो बचड़ो उथी बि रहियो टपा ॾेई ईअं हलियो वियो जंगल अजब लॻी वियो हुन अमरा चयोसीं अजीब ॻाल्हि जीअं अलाह जो मौजूदु अलाह जो इकराम आहे असांखे पर हाणे ॻाल्हि ॿुध इन अलाह तबारक व तआला जो तोखे कसम आहे ॿुधाए त मानी कंहिं खाधी चईसीं मानी थी वरी हलिया भरो पर हिकिड़ी वॾी झील आई पाणी जी ईअं जीअं थींदा आहिनि तबका पाणी जा किथे भरियल पाणी परी भर वञिणो हुयो सो हुन ते पुल जा रस्तो बि कोन न को बंदि या बनो सो हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयोसि बाबा परी भर हलणो आहे चईसि हेॾो पाणी आहे ॾाढो थी पोइ हलूं था हथ हथ में ॾेई उनजे मथां जो हलिया त मौजूदु हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो मथां सुकीअ पेर वञी परी भर पता चईसि वाह वाह थी वई हा अलाह तबारक व तआला जो इहो करम असांखे मौजूदो आहे इहो अलाह ताला असांखे ॾिनो इहो बेशक मौजूदो आहे बेशक मौजूदो आहे तीअं हाणे सच ॿुधाए त मानी कंहिं खाधी चईसि मानी अलाए कंहिं खाधी वरी थोरो अॻभरो वञी वेठा वण हो हिकिड़ो तक हो थोरो हुन वण जे हेठो वेठा ईसा अलैहिस्सलाम कुझु भितर ठिकर हथ सां ई गॾु कया हेॾो मिटी गॾु कई की काठियूं गॾु करे ढेरी चङी बणाई 8-10-15 सेरनि जी ढेरी बणाए मथां जो हथु घुमाई त सॼी सोनी थी वई चईसीं सुभाणे अलाह हे सोन थी वियो तीअं अलाह ताला जो फज़ुल आहे इहो
चईसीं पोइ विरायूंसि था। हिकिड़ी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ढेरी पंहिंजे पासे ॾे कई ऐं ॿी ढेरी हुन मज़ो कढी हिनखे ॾिनई, टी ढेरी हेॾे करे परे रखी। चईसीं टी कंहिंजा? चई बाबा टी जंहिं मानी खाधी। चईसीं पोइ मानी मां खाधी। मां छा अर्ज़ु कयो त सच माण्हू ॻाल्हाईंदो आहे त बि मतिलबु अथई, कूड़ ॻाल्हाईंदो आहे त बि मतिलबु अथई। अलाह ख़ातिर सच कूड़ जो मसइलो कोन्हे बाबा। नबी साईं जन फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उहे शख़्स आहिनि जेके सच चवंदा पोइ सिद्दीक़ीन में दाख़िल थी वेंदा। केतिरा माण्हू कूड़ ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कज़ाबीन में अची वेंदा, जो पोइ उहे जहन्नम में हलिया वेंदा, हो जन्नत में वेंदा। सच ॻाल्हाए। ऐं मां तव्हांखे ॻाल्हि थो ॿुधायां, हिकिड़ी हदीस शरीफ़ थी अचे पई, उन में अचे थो त तव्हां सच ॻाल्हायो, सच ॻाल्हायो। जेकॾहिं सच ॻाल्हाइण में तव्हांखे को ख़तरो नज़र थो अचे, ख़ामोश थी वञो, कूड़ न ॻाल्हायो, कूड़ न ॻाल्हायो, कूड़ ख़राब। पोइ चई हज़रत ईसा अलैहिस्सलाम त बाबा हाणे तुंहिंजी असांजी हिते जुदाई आहे, मुंहिंजा हेॾे आहिनि हवारी ओॾाए वेंदुसि, हे तूं मुंहिंजो खामो बि खणो। टई उहे ॾई गंढड़ी मथड़े ते खणाए, चईसि हाणे सोन जी ढेरी टई खणी वञे, छो त खाईंदड़ खे मिलणी ढेरी खाधो। हे अॻभरो वियो त परियां हिकिड़ा माण्हू ते आया, थोरी राति बि थी वई, ॾिठो हमराह खे मथे ते ॻंढे अथसि, संझे को सामान आहे, छा आहे? चईसीं माल आहे, माल जो लाहे त सोन निकिरी पियो। चईसीं छा आहे? सोन आहे। हिक ॿिए खे चवंदड़ वठो त कोन्ह। चई बाबा कोन न, तव्हां बि खणो, मूंखे बि थियो। पोइ चयो ठीकु आहे जाए, चई बाबा कोन्ह नथा। वरी साईं उहो हुते विराइण जे ख़्याल सां वेठा, पर राति जो वक़्तु हुयो, बुख लॻी, शहर भरिसां पायूं खे भरियूं, चयो त शहर में वञी मानी वठी अचो। शहर खे चङो पंहिंजे हमराह खे खणी चयूं दादा तव्हां वञो, भॼणा उहे वञी मानी वठी अचो, पैसा ॾिनोसि। हो जो पियो परते सोन हुन ॾिठो हो, दुनिया ख़राबु शइ, दुनिया तमामु ख़राबु शइ आहे, फितनो आहे। दिलि में ख़्यालु थियुसि हाणे मानी मूंखे चई अथनि, छो न हिन में ज़हर विझी अचां, अचे हे जॾहिं खाईंदा त वरी पवंदा, पोइ टई हिसा मां खणी खणां। इहो फ़ैसिलो करे वियो शहर साहिब, हिन उते ज़हर मानी में मिलाई खणी आयो। हिन हेॾो हिननि वरी फ़ैसिलो कयो खाम खा इन माण्हू खे हिसो छो ॾियूं, अधु अधु कंदासीं, इन खे मारे था सघूं, टे सां छोकिरियूं जीअं जो आयो थी वठी मारे वेंदुसि। वरी वेठा मानी खाइण, त मानी खाइण खां पोइ बि वरी पिया टई वरी पिया। हज़रत ईसा अलैहिस्सलाम सुबुह जो आयो त टे माण्हू उहा पिया आहिनि, सोन उहा ॻंढ विच में वई आहे खुलियल। पोइ हवारियुनि खे बि वायो की दुनिया जा हे हाल आहिनि, हे माण्हू जेको मूंसां हलियो हो उनजो हे हाल आहे। वरी हाणे इहो मोह पियो आहे, पर ॿिया बि बसनि केतिरी मां पिया अथसि। दुनिया जी फतुम तालिब किलाब, मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाए त दुनिया जे ढूंढ तलबगार हूंदा आहिनि कुता। अलाह ताला तव्हांखे असांखे दुनिया जे अहिड़े गंदे असां खां बचाए। त हिते जेके माण्हू हुया अहिड़े क़िस्म जा माण्हू हुआ जिन चयो त हाणे चवंदासूं अलाए कंहिं मारियो हिननि खे ॾियो, मां शायद न मालिक हली हिननि जे मौत जे वक़्तु असां हुयासीं त कोन, इन साद कोन असां सचायूं, राति जो मारे पोखण कीअं जो कूड़ हणंदासीं। हीअ माण्हू कूड़ ऐं सच ॻाल्हाईंदो आहे पंहिंजी मर्ज़ीअ ते। मकरू मकर मकर न मकरनि, अलाह त फरमाए त हिननि बि मकर कयो, असां बि हुननि जे मकर जो जवाबु हुननि खे ॾिनो। पतो कोन पियो कयो। كيف كان عاقبة مكرهم أنا دمرناهم وقومهم أجمعين। हे नबी तूं ॾिस असां इन्हनि जे मकर जी उन्हनि खे छा सज़ा ॾिनी। हीअ सज़ा ॾिनी जो उन्हनि खे ऐं उन्हनि जे क़ौम खे, उन्हनि जे ॻोठ खे सभिनी खे तहस नहस करे मारे तिबाह कयोसीं। فتلك بيوتهم خاوية بما ظلموا، इराक जे पासे ते चयो आहे إن في ذلك لآية لقوم يعلمون। इहा हिकिड़ी क़ौम आहे, वॾी क़ौम आहे ज़ालिम, उन्हनि जो अंजाम इहो थियो। हाणे इहे घर अथव, ॾिसिजो वेंदा आहियो इराक ॾे ऐं मुल्क ॾे ऐं पोइ तव्हांखे उन्हनि जा घर ॻोठ इलाइक़ा ड्रथल नज़र ईंदा। जे पुछंदव त तव्हांखे माण्हू रिवायती तौरु ख़ानदानी तौरु ॿुधाईंदा आहिनि त हिते हिकिड़ी क़ौम हुई जेका गर्क थी। हे मके जा मुशरिको, हे अरब जा माण्हू, तव्हां सईदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हियूं नथा तस्लीम करियो ऐं उन्हनि जे मुखालफ़त में तव्हां प्रोग्राम था ठाहियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुखालफ़त में हिकिड़े दफ़े हिननि मजलिस कई, दारुल नदवा। कंहिं चयो त हिन खे गिरफ़्तार करे छॾियो, कंहिं चयो त हिननि खे मुल्क मां कढी छॾियो, कंहिं चयो त हिन खे इंतिहाई इज़ा ॾियो, किन वरी चयो त हाणे असां सभु मारे ख़तमु। इन फ़ैसिले ते ॿिए पासे खां अलाह ताला हिजरत जो हुकुम कयो। हेॾे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे राति जो सॾु कयूं, नबी साईं जन निकिरी आया, मिटीअ जी खणी निवड़ी उन्हनि ते उछलियऊं। बुखारी शरीफ़ में रिवायत थिए अचे फरमायो शाहत वजूह, इन्हनि जूं अखियूं अंधियूं
उन्हनि जा चेहरा बेकार, बसि सभु अखियूं पिया माटनि, पाण उन्हनि जे विचार निकिरी विया। ईअं हिजरत जो प्रोग्राम पूरो थियो। सो हिते अलाह ताला फरमाए थो, यादि रखो तव्हां जेकॾहिं अहिड़े क़िस्म जूं हरकतूं नुबूअत जे प्रोग्राम सां कंदव त पोइ नुबूअत जो प्रोग्राम साॻियो आहे। जीअं अॻे बेफ़रमाननि खे सज़ा मिली, हींअर तव्हांजी सज़ा तयारु आहे। अलाह ताला उन्हनि खे वाज़िह थो करे ॾे ऐं संदन परचो पूरो ज़ाहिर थो करे ॾे, मगर क़ौम नापास थी। वरी बि बदर जे अंदरि उन्हनि जी तिबाही थी, वॾा वॾा माण्हू ईअं तिबाह थी विया, मरी उन्हनि जा के गिरफ़्तार थी विया। मुंहिंजा अज़ीज़, हीउ क़ुर पाक साॻियो उहो ई मौजूदु आहे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुर पाक खे असां वटि छॾे विया आहिनि ऐं जॾहिं बि कंहिं नबीअ दावत पेश कई आहे पंहिंजो मौजूदा साॻा आहिनि। तंहिं करे हिन क़ौम खे, जेका मुस्लमाननि जी क़ौम आहे, इन खे छा करिणो आहे? नबी साईं जन इहो प्रोग्राम कंहिंखे पेश कयो हो? कुफार खे। हिन क़ौम खे गॾिजी क़ुर पाक कुफार खे ॿुधाइणो आहे, पर अफ़सोस हीअ आहे जो मुस्लमाननि खे ॿुधाइणो थो पए। मुस्लमान क़ुर खां जाइल थी वियो, इहो इंतिहाई अफ़सोस आहे। जॾहिं त अॻे मुस्लमान क़ुर ॿिए खे ॿुधाईंदो हो, हाणे अॼोको मुस्लमान मुस्लमाननि खे क़ुर थो ॿुधाए। इंतिहाई अफ़सोस आहे न। हिकिड़ो घर जो माण्हू आहे जंहिंखे पीउ घर जा टपड़ सेखारजनि, ॿुधाइजनि, बाबा हे थाली आहे, हे वटो आहे, हे खट आहे। हालांकि उन घर में ॼाओ आहे, पर न खट जी ख़बर अथसि, न वटे जी ख़बर अथसि, न चादर जो पतो अथसि, न को कंहिं पासे ॾे वञण अचण जी ख़बर अथसि। पोइ इहो माण्हू अहिड़ो हिकिड़ो चरियो ऐं पागल जाहिल चइबो न, उनखे जो घर में बि घर जे ॼावल खे घर जो सामान सेखार, अहमक चइबो या सियाणो चइबो। असांजी क़ौम मुस्लमाननि जी ईअं अहमक थी पई आहे जो क़ुर शरीफ़ वरी बि मुस्लमाननि खे ॿुधाइणो थो पए, जेको सभई गॾिजी काफ़रनि खे ॿुधाईंदा। अगरि सम्झ में अचे थी की न थिए थी, ॿुधायो त कहिड़ी असांजी कमज़ोरी आहे। नबी साईं जन मुस्लमाननि उन्हनि वञी क़ुर क़ौम खे ॿुधायो, पाण में त इहो नबी साईं खां ॿुधूं। हींअर असां वटि क़ुर मौजूदु आहे, मगर क़ुर शरीफ़ जी तालीम खे पसे पुष्ट रखियो आहे। तव्हांजे असांजे हिन मजमा जे लाइ मां कुझु नथो चवां, बाक़ी मां वटि केतिरा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन खे रबना आतना चवंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं असां पढ़ियल न आहियूं। बाबा हस्बी अल्लाह वकील पढ़ो, ॾिसी असां पढ़ियल न आहियूं। साईं मां जो रोज़गार कोन्हे को, मां वटि माण्हू ईंदा आहिनि रोज़गार कोन्हे को, ऐं मां ॾिसंदो आहियां त अलहमदिल्ला उहो माण्हू सुठो सताबो नज़र ईंदो आहे। कपिड़ा चङा हूंदा आहिनि, अलाह सभिनी खे ॾे, सोन जी मुंडी बि पियल हूंदी आहे, वरी केतिरनि खे ॻिचीअ में हार बि चिमकंदड़ पियल हूंदो आहे, ॾाढो सुठे सुठे नमूने सां। पर अलाह ताला मथे जी जेका आहे ढकण वारी नेमत ऐं दौलत, उहा त अंग्रेज़नि जे करे खसे वरिती आहे। मथे उघाड़ा हूंदा आहिनि वीचारा, जीअं यतीम वार हलंदा आहिनि, ईअं असां वटि अची न कंदा आहिनि, पर हूंदा आहिनि ॾाढा सुठा ठहियल बिल्कुलु फुल। पोइ चवंदा आहिनि साईं रोज़गार कोन्हे। पोइ मां उन्हनि खे चवंदो आहियां त पुटु तव्हां आसूदा न आहियो, नसीब सां भरी पई, तमामु तकलीफ़ आहे, तमामु तंगी आहे। मां चवां त हज़रत उस्मान रज़ी अलाह ताला अन्हु जी रिवायत आहे, तिरमिज़ी शरीफ़ में रिवायत थी अचे, क़ाल उस्मान अन उस्मान क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लैस लिब्न आदम हक़्क़ुन अलल्लाह इल्ला सलास। इंसान जे लाइ अलाह ताला ते टिनि शयुनि खां वधीक हक़ कोन्हे, ऐं उहे अलाह ताला टे शयूं हुनखे ॾेई छॾियूं। हक़ अलाह ताला पंहिंजो अदा कयो आहे। उन खां पोइ अलाह ते मख़लूक जो को हक़ कोन्हे। ख़ालिक़ मख़लूक खे पैदा करे ऐं नाहक करे फिटी करे ईअं न आहे, छो त अलाह ताला अदलुल लतीफ़ुल ख़बीर, आदिल आहे, लतीफ़ आहे, ख़बीर आहे, पंहिंजे मख़लूक सां अदल कंदो आहे। फरमायो अथसि त बैतुन यस्कुनहु, घर हुजे जंहिंमें सुकून करे रहे, गर्मीअ खां सर्दीअ खां पाण खे बचाए, अहिड़ो घर हुजे मख़लूक खे हुजे। इहा आम शइ आहे, जानवरनि में घर आहिनि। उहा सौबुन युवारी औरत हो, एतिरो कपिड़ो जंहिंसां पंहिंजी उघड़ ढके। मर्द जो सारो जिस्म उघड़ न आहे, गोॾे खां वठी दुन ताईं उघड़ आहे। एतिरो टुकड़ो ॾियणु अलाह ते हक़ु आहे, रब पाण ते हक़ु रखियो आहे त मां मख़लूक इंसान ज़ात खे एतिरो टुकड़ो लाज़मी ॾींदुसि जंहिंसां उघाड़ो न रहे, उघड़ ढकिजे। ॿियो हक़ु अदा थियो। टियों हक़ु जिल्फुल ख़ुब्ज़ यसुद्द बिही जूअहू, मानीअ जो टुकड़ो जंहिंसां पंहिंजी बुख खे बंदि करे सुमैर थो चवे। जिल्फुल ख़ुब्ज़ ऐं ख़ुब्ज़ुन बिला इदाम, मानी जो टुकड़ो पर बिना ॿोड़ जे। अलाह ताला ते फ़र्ज़ु आहे, इहो पाण ते कयो अथई, इहो फ़र्ज़ु कयो अथई मख़लूक ते त मानी जो टुकड़ो ॾियांसि, ॿोड़ शर्त कोन्हे। हा, उनखे कपिड़ो ॾियां जंहिंमें उघड़ ढकिजे, ऐं उनखे जाइ ॾियां जंहिंमें गर्मी सर्दीअ खां मींहं खां महफ़ूज़ रहे। अलाह तबारक व तआला हाणे ॿुधायो त इहो हक़ अदा कयो आहे या न कयो। जे कयो आहे त पोइ करियोसि बग़ावत ख़ुदा सां, ऐं जे न कयो, जे कयो अथई त पोइ करियोसि शुकुर।
पोइ छो था पाण खे चओ त असां बेरोज़गार आहियूं, छो था चओ त असां बुखिया आहियूं, छो था चओ त असां ॾुखिया आहियूं? एॾी बेशुक्री हूंदेसि हूंदे अलाह ताला जो फरमाए शकर तुम अज़ीदनकुम, शुकुर कंदो त मां तव्हांखे वधाईंदुसि। भला इन खां वधीक असांखे ॾिनो अथसि या न? ॾिनो अथसि न, छो ॾिनो अथई? बाक़ी भला जॾहिं हक़ एतिरो अथसि त वधीक छो ॾिनो अथई? हुनजे लाइ अलाह ताला फरमाए थो इन शकर तुम अज़ीदनकुम, शुकुर कंदो त मां वधाईंदुसि। ऐं अलाह जो दस्तरखान आहे, रब ताला हिन ज़मीन खे पंहिंजो दस्तरखान बणायो आहे, हुन ते हर शइ वसाए थो। पोइ इन शुक्र जे करे अलाह ताला इन खे ज़मीन खे पैदाइश खे हर शइ खे वधायो आहे। पोइ शुक्र केरु कंदो आहे? जेको अलाह ताला जे इन थोरी शइ खे मञी फरमाए थो त असां वधाईंदासीं। शुक्र उहे कंदा आहिनि जेके अलाह जा सारिया बंदा हूंदा आहिनि, जेके रब जे तरफ़ां थोरी शइ खे घणो सम्झंदा आहिनि। भला अलाह त ॿियो असांजो कहिड़ो हक़, एतिरो हक़ आहे, उन खां वधीक जॾहिं थोरो मिले थो त हिकदमि माण्हू शुक्र करे थो। अलाह फरमाए थो तव्हां शुक्र था कयो, मां तव्हांजी नेमत खे वधाईंदुसि। ईअं नेमत वधी वई आहे। शुक्र जेकॾहिं नेमत वधी हक़ खां पोइ जेके अलाह ताला असांखे ॾिनो आहे उहो शुक्र जे करे ॾिनो आहे। पोइ जेकॾहिं हिन सारे कचहरीअ में फर्ज़ु करे हिकिड़ो माण्हू शुक्रगुज़ार आहे न, अलाह जे दस्तरखान ते असां वेठा आहियूं, खाईंदासीं, हिकिड़ो शुक्र कंदो, अलाह फरमाईंदो त मां सभिनी जे लाइ ॿुधाईंदुसि। हिकिड़े जे शुक्र करे अलाह ताला दस्तरखान खे वसाए छॾींदो आहे, हुनखे एॾो आसूदो करे छॾींदो आहे जंहिंजी त हद न आहे। अलाह ताला असांखे शुक्र जी तौफ़ीक़ अता फरमाए। ईअं को बि इंसान न चए त मूंखे कीने कीने त पोइ टे शयूं यादि कयो, आहे की न कीने आहे त पोइ बाक़ी बेशुक्री छाजी आहे, उहो खाई पियो चवे अल्हम्दुलिल्लाह, खाई चयो अल्हम्दुलिल्लाह। रब ताला हिकिड़ी रिवायत बयानु फरमाई आहे जेका नबी साईं जन हुनखे ज़ाहिर कयो आहे। अलामा आलूसी थो ॿुधाए तफ़सीर जे अंदरि लिखे थो त हिकिड़े शख़्स खे रब ताला फरमाए थो सारी दुनिया जे दौर जेॾो खज़ानो ॾियां, मिल्कियत ॾियां, रूए ज़मीन जो हुनखे बादशाह बणाए। पोइ एॾी नेमत ऐं दौलत खे ॾिसी पोइ चए थो अल्हम्दुलिल्लाह। रब ताला थो फरमाए अरे बाना, मां जेकी तोखे ॾिनो आहे तो अल्हम्दुलिल्लाह चई, मुंहिंजे उन ॾिने खे त थोरो करे छॾियो, नेमत मुंहिंजी, मुंहिंजो हमद जेको कयो थी सो एॾो वॾो कयो थी। हमद मुंहिंजो एॾो त वॾो कयो आहे जो मुंहिंजे ॾिने खे त थोरो करे छॾियो आहे, जो अल्हम्दुलिल्लाह चई। तो चयो त अलाह जी तारीफ़, मुंहिंजी जेका तो तारीफ़ हमद सां कई आहे, इहा त एॾी वॾी कई आहे जो सारे रूए ज़मीन जेॾो तोखे बादशाह बणाइनि ख़ुशि कयूं, पर उहा मुंहिंजी नेमत घटिजी पई, हमद तुंहिंजो वधी वियो। तंहिं करे शुक्र करणु तमामु वॾी शइ, शुक्र करियो। ऐं इन हिकिड़े माण्हू जे शुक्र करे हेतिरनि माण्हुनि खे रिज़्क़ मिले थो। इन में काफ़िर मुस्लमान जो सुवालु कोन्हे, तुंहिंजे दस्तरखान ते केरु बि अचे खाए। जॾहिं तूं दावत कंदो आहे हिकिड़े महिमान जी, ॿाहिरां महिमान ईंदो आहे, उन में केतिरनि खे घुराईंदो आहे, केतिरा खाईंदा आहिनि। दावत हिकिड़े जी हूंदी आहे। अलाह ताला शाकिर जो दस्तरखान कयो आहे, जेको शुक्र करे थो दस्तरखान उन जे लाइ खाओ सभई। हे त शुक्र जो मसइलो आहे, पर अञा ज़िंदगी जो मसइलो हदीस शरीफ़ में अचे थो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त दुनिया जे अंदरि असां जांच कंदासीं, जेकॾहिं हिकिड़ो बि सारे रूए ज़मीन ते अहिड़ी दिलि वारो हूंदो जंहिंजे दिलि में अलाह जो अखर हूंदो, मां उन दुनिया खे तेसि ताईं फना न कंदुसि, इन दुनिया खे पंहिंजे सारे चरखे समेत फुल हलाईंदुसि, छो त हिकिड़ो अलाह जो लफ़्ज़ चवे थो। इहा ॻाल्हि अक़ल सां बि सम्झ में ईंदी। हिकिड़ो माण्हू आहे बीमार, तमामु घटि हालत में को अची वियो आहे, हथ बि नथा चुरनिसि, पेर बि नथा चुरनिसि, अखियुनि में नज़र नथी सम्झ में अचे। तबीब खे घुराए बाबा हिनखे ॾिसो, उहो ॾिसी चवंदो साईं तमामु ख़तमु थी वियो आहे, लफ़्ज़ बि हुनजी विसामी वियूं आहिनि। पोइ हिकिड़ो सन्हड़ो खंभड़ो, जेके समझदार अॻियां कारीगर हूंदा हुआ, उहो सन्हड़ो खंभ रखंदा हुआ। हाणे त एसिडोस्कोप वग़ैरह बेटो रखनि था दिलि ते, पोइ उहो बि कॾहिं कॾहिं घटिजी वेंदो आहे। पोइ सन्हड़ो खंभड़ो रखिबो, हा उन में जेकॾहिं रमक हूंदो त थोरो थोरो चुरंदो, चवंदा बाबा अञा जीअं। त पोइ जनाज़े जी खट बि न आणींदा, इन खे खणी वेंजारींदा बि न, कफ़न काटे कछींदा ऐं सिबंदा बि न, छो जेसिताईं अञा साह अथसि। आहे की न ईअं की न अहिड़े माण्हू खे तव्हां वेंजारींदव, कफ़न कटींदव, न कंदव न, छो एतिरो साह अथसि। अलाह ताला दुनिया में जॾहिं हिकिड़े शख़्स में कल्ब जे अंदरि अलाह जो नालो ॾिसे थो, फरमाए थो दुनिया अञा फना करण जहिड़ी न आहे। हाणे ॿुधायो त दुनिया ते अहसान ईअं हिकिड़े शख़्स जे अलाह जे ज़िक्र जो आहे की न, हिननि सभिनी जो आहे जेके जहाज़ था उड़ाइनि। इहे बाबा इन करे था उड़ाइनि जॾहिं को माण्हू अलाह करण वारो आहे। इहे तॾहिं था खाइनि दस्तरखान ते जॾहिं को शुक्र करण वारो आहे। मथां पाण खे माण्हू सम्झनि त असां पोज़ीशन में आहियूं, अलाह वटि पोज़ीशन कंहिंजी कान्हे। सलाद पढ़ो रसूल बेफ़रमाननि जो ॿियो तबिको, हवस जा पूजारी, तुंहिंजो ॿियो तबिको सिज ॾेई
जी हिकु मिंट आहे बसि आख़िर